कहेगा देते हो पाण पया दिल पंध में आयूं कहेगा देते और ले आए कुल्हत सजो लड्डो पा देते जागदा रहो कुल्हत सजो लड्डो पा देते खटण कमाइण तेड़ा ना हिचकी हलाए तो यार थी दे तू हद हलायूं एड़ा नायूं आ कया मान माण्हूअ जो हो खटण कमाइण तेड़ा नायूं हद हलायूं एड़ा नायूं रोटी तेरे नंबर जाऊं देना आयूं देड़ा नायूं हेड़ा बीठो तव हेड़ा मना भी कोन बुजूं था कंहिंजे सॾते ऐं न पढ़ा देते कोन बुजूं था कंहिंजे सॾते ऐं न पढ़ा देते रुली आए पुल्ले ते सजो लड्डो पा देते रुली आए पुल्ले ते सजो लड्डो पा देते अलाए केड़ो हशर कंदियूं अड़े शक न कर कर पक्का सामा जहर चाय में मिलाए पियारे छजास शक न कर कर पक्का सामा ऊंद में आयूं और शुक्र में घर मिला था थक्का सामा हां मीरजादी यो ख्वाबो कूड़ते हरदम संदरो आए शौक मुहारद अड़े कूड़ते हरदम संदरो आए शौक मुहारद लिल्ली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते सुहागण सदको तो के कुरपत अड़े लिल्ली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते अदा के वरी वेसर जो दौरो तो पे दवा पी पुत इहा कुर्बानी मुखे ही देनी पई अदा तो पीती जन मां पीती नजरुन में आ प्यार असांजो तुंहिंजी शादी सिर्फ मूंसां ई थींदी बेड़ो तेजल पार असांजो मूंसां शादी चवंदी करी ओ नजरुन में आ प्यार असांजो बेड़ो तेजल पार असांजो पंहिंजा वेरी थी पिया सभिनी ते आभार असांजो अभी तो मैं जान दुश्मन आए घर सारो पर डडुआ डाले दे दुश्मन आए घर सारो पर डडुआ डाले दे रुन्नी आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते ताती वनी तातिया बावनी अरे रुन्नी आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते ओ तू मां बियो केरा मां ढड्डा मुआ मुखे मां न सदी तो कर किथे तू किथे मां यो भला अम्मा न सजा सा पोड़ी सजा पोड़ी पोड़ी माणे पोड़ी डाडे पोड़ी नाने छोकरा समझी विया पर हाणे वरी बियो मसलो थी पियो ए हे ॿियनि मसलनि खे तव्हां छॾियो पहिरियां असांजे शादीअ वारो मसलो हल कयो इहो मसलो बि असांजी शादी जे मुतलिक़ ई आहे जेको कर्ज शेरल ऐं अरबाब माण्हुनि खां पटियो आहे उहे कर्ज़ ई अञा दर ते ई कोन आया आहिनि ऐं जॾहिं उहे कर्ज़ ई दर ते ईंदा ऐं मुंहिंजे छोरनि खे पादर हणंदा न पोइ ॿई छिटा थींदा असांजी वॾी इज़त बीठल आहे हिते ईअं न मथां ॿाराणी करे सॼी इज़त मिलाए विझे धूड़ में माण्हुनि खे न ख़बर पवंदी छा चवंदा भोतार माईअ जे हथों पादर खाई आयो आहे मूंखे इहा बि ख़बर आहे त मांखे होश मां विञाइण वारा तव्हां ॿई हो रुगो हिकिड़ो त कर मां होश में अचे ऐं नाला खणे पोइ सभिनी खे ख़बर पवंदी त गुलू केॾो ख़तरनाक माण्हू आहे अरे लिल्ली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते अरे लिल्ली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते तू परे थी छोकरा तू बकरी चारींदो आ न बकरी मां बकरी चारी तो खां से पुछा तू बकरी चारींदो आ न हा 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 मां बकरी चारी मुआ डडा कॾहिं त मुंहिंजा समूरा वण वढाए छॾिया थी हाणे ॻाल्हि ॿुध
जे ॿियो को हिकिड़ो बि वण वढियल ॾिठो में तो कन पटे दरिया ते ॾेई वेंदी। वीचारा छा थी चई माई सुहागण, हिन माई जी कहिड़ी ज़मीन आहे, कहिड़ा वणनि जो मूं वढिया आहिनि वीचारा। बोतार मां तो तोखे इशारे में चवां पियो न कर तोखे लाचार कहिड़ो जो हा खड़ी कई मां बकरी चारींदो आहियां। अड़ी ॼट माई जी कल थिड़ियल आहे, मूं सम्झो किथे पादर न हणे, इन करे मूं हा कई त बकरियूं चारींदो आहियां। अड़े ठहियो हाणे इन ॻाल्हि खे छॾ, मां परेशान इन ॻाल्हि ते थियो आहियां त माईअ जा वण कहिड़ा आहिनि जेके मूं वटि आया आहिनि। बोतार माई जा किथे वण वढिया आहिनि, मां ॿुधो आहे त माई चरी थी वई आहे ऐं राजन खे टांडा ॾिना अथई। अल्लाह निभागा अहिड़ी ॻाल्हि त पहिरीं ॿुधाई आहे त तूं पेर ट्रायूं आहे। बोतार हाणे त ख़बर पइजी वई न, ॿीहर जेकॾहिं मोह चढ़ाई न हिसाब किताब सां मोह ॾिजांसि। हल ॾिसो पुट, तव्हां पंहिंजे पीउ खे छो परेशान कयो आहे? कुझु अकुल कयो। पहिरियां पंहिंजे पीउ खे शादी करणु ॾियो, उन खां पोइ वरी तव्हां करे छॾियो। वाह जो अकुल विड़ायो अथई, पहिरियों पीउ शादी करे पोइ असां कयो। सिस्टर इहो रवाज तव्हां में हूंदो त पहिरियां पीउ शादी करे, असां में इहो रवाज कोन अथई। असां में इहो रवाज आहे त पहिरियां पुट शादी कनि पोइ पीउ। हा पुट रवाज त असां में बि न आहे, पर तव्हां पंहिंजे पीउ जी हालत ॾिठी आहे, वीचारो केॾो त परेशान आहे, उन ते रहम नथो अचेव। उनखे घर में वेहण बि कोन थो अचे, सॼो ॾींहुं तव्हांजे मसइले जे हल करण में घुमंदो थो वठे। जॾहिं असांखे मसइले हल करण जी तकड़ कोन्हे त पोइ बाबा खे छो लॻी आहे? उहा इन जे करे जो तव्हांजे पीउ खे शादी करणी आहे। इहा तकड़ बि बाबे जे दिमाग़ में तो विहारी आहे। जेकर बाबो पहिरियां असांजी शादी कराए ऐं पोइ पाण करे। मूं त हुनजे दिमाग़ में इहा ॻाल्हि विहारी आहे, तॾहिं त शादीअ जी तकड़ लाइ वेठो आहे। बाबा अचे चऊंसि था तकड़ न करे, तकड़ कमु शैतान जो हूंदो आहे। जॾहिं असांखे तकड़ न आहे त पोइ बाबा होलवला छो पियो करे? अदा हिन साल न बाबे खे शादी करण ॾींदासीं न असां शादी कंदासीं। हा बसि। हेॾे 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 मूंखे सॼी ख़बर आहे, इहा तव्हां ॿिन्हिनि जी दुश्मनी आहे मूंसां। पर पुट मां बि हिन ई साल शादी करे ॾेखारींदीमांव। हा तव्हां सम्झो छा था, तव्हांखे मां चङी तरह ॿुधाईंदमि। अलाए त छा था सम्झनि पाण खे। शादी करणी असां हीअं वेठा चुप करे वे, न करण ॾींदासीं बसि। धरणो आहे। अदी ओ अदी अदा ॾे त ख़बर, अम्मा जी कसार लधई न दी, सॼो ॻोठ रुली आयो आहे पर अम्मा जी का ख़बर कोन थी पए। अदा मां बि घर घर में ॾिसी आई आहियां पर अम्मा काथे बि न आहे। जिथे बि हूंदी भला रुली रुली मोटी ईंदी। अदा अम्मा खे वेसर जो मर्ज़ वकोड़े वियो आहे, अम्मा पाण कीअं वापसि ईंदी? अदी अम्मा जो दिमाग़ नथो कमु करे, पर ॻोठ वारनि जो दिमाग़ त सालिम आहे न। जेको ॾिसंदुसि वठी अचे घर छॾे वेंदुसि। अदा अॼुकल्ह कोई कंहिंजो सॼण न आहे, जंहिंखे बि अम्मा मिलंदी उहो उनखे अॻिते जो ॾसु ॾेई छॾींदो। इन करे अदा तूं घर में वेह न, वञी करे अम्मा जी जांच लहो त मां बि ॻोठ जे घरनि में वञी अम्मा खे ॾिसां। इहो अदी भला मस्जिद में पढ़ो ॾियारियूं? न अदा न, माण्हू खिलंदा। हाली तूं कंहिंसां बि ॻाल्हि न कर त अम्मा जो दिमाग़ ख़राब थी वियो आहे। ठीकु आहे दी, कंहिंसां ॻाल्हि त कोन कंदुसि, पर पहिरियां अम्मा त मिले न। अबोल मूंखे त ख़ौफ़ आहे त कंहिं शहर वारे रक्शे में चढ़ी ओॾे रवानी न थी वञे। मां ॿाहिरि ॾिसांसि थो, तूं वरी पाड़े मां जांच करे आ, जल्दी कजाए। बाबा ॾियो हाल अहिवाल, तव्हां भला हिन रिश्ते जे बारे में छा सोचियो? चाचा मां पंहिंजी छोकिरीअ जो रिश्तो रहीम लाइ कान ॾींदसि, पोइ तूं हुन लाइ मिल्कियत जो हिसो अधु ॾींहुं या न ॾीं। माई पोइ तूं बि इहो दिलि में ख़्यालु कढी छॾ त मां तव्हांजे मथां रहम खाई मिल्कियत जो अधु हिसो तव्हांखे ॾेई छॾींदुसि। मां अॼु राति यार बाबा वारनि खे सोन जे देगिड़े जो ॾसु ॾियां थो, राति खोटे कढी वेंदो देगिड़ो पंहिंजो। हेॾे हेॾे अबा घणो जज़्बाती न थी वियो, हेॾे मूं वारे पासे आयो न देगिड़ो कढण, तॾहिं खां भॼंदो मां ईअं टक टक करे। अरे हेॾे तोखे कंहिं चयो आहे त देगिड़ो हिन तरफ़ आहे? देगिड़ो त हुन तरफ़ पूरियल आहे। तो पाण त चयो हो त देगिड़ो हिन तरफ़ पूरियल आहे। पुट मां तव्हांजी दिलि ख़ुशि करण लाइ चयो त हिन तरफ़ आहे, पर देगिड़ो त हुन तरफ़ पूरियल आहे। मां अॼु राति यार बाबा वारनि खे ॾसु ॾियां थो पियो, पोइ तव्हां वेठा चप चटिजो। बाबा 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 सिद्ध खो न मुड़ंदो,
तूं जिद कोन लहो न त मिल्कियत वही असांजे हथां त। अम्मा जॾहिं मां रहीम सां शादी करण थी चाहियां ऐं बाबा बि राज़ी आ त पोइ तूं छो थी मना करे? मां भी इन पोड़े के रात हित घुराए खाधे में जहर ॾेई खाराए कयांसि थी पूरो त पोइ मां ॾिसां थी त इहो अरबाब ऐं मीरी इन मिल्कियत ते कीअं था ऐश कनि। माई सभिनी खे मारींदी, हे पंहिंजो ज़िद न छॾींदी। इन पोड़े जे करे मूं ज़िद छॾे हाँ मीरड़ीअ सां हथ मिलायो, अञा छा कयां? बाक़ी मां पंहिंजी शहज़ादी धीअ खे त खूह में कोन उछलींदसि न। वीचारा पहिरीं ॻाल्हि त इहो मसइलो हल करिणो आहे त छोकिरी पलहण जी राय वठणी आहे त मुंहिंजे कहिड़े पुट सां शादी करणु पसंदि कंदी। जे इहो मसइलो हल थी वियो त शादी मां पोइ कंदुसि। बोतार हल भली, पर खुदा करे थी या मुसीबत घर में न हुजे। ओ निभागा वाई त सवली कढ, अला अला जो हबीब कंदो त घर कोन हूंदी, जे हूंदी त भॼण जा पाण मुड़ुस माण्हू आहिनि। हलो हेरे हेरे छोरा काॾे काॾे? माई सुहागण ड्रोही थी, हथ कढ कालर मां, माण्हू था ॾिसनि, बेइज़तो थी करी, माण्हू छा चवंदा? भॼां कोन थो, बीठो आहियां। तूं बकरियूं चारींदो आहे न? हा कई हम पादर खाधा। न न न मां बकरियूं कोन चारींदो आहियां। वाह डडा, मुंहिंजूं बकरियूं बुख ते बीठियूं आहिनि, तूं वते थो पियो रुलंदो। हलो हलो मुंहिंजे बकरियुनि खे हली छोड़, चारण वञ न त कन पटे तरीअ ते रखंदी सां। छोड़िया थो बकरियूं, छोड़िया थो, हथ त कढ। अच्छा जल्दी धण खा, धण त धणी न त विकणो खणी मुंहिंजो धण विञाए। बोतार मूं कंध सां चयो पे हा कर, पर तो वरी न कई। निभागा अगले चक्कर हा कई हम तॾहिं बि पादर खाधा हम। मूंखे कहिड़ी ख़बर हाणे न थो कयां तॾहिं बि मोचड़े में गन पियो अथसि। मूंखे कहिड़ी ख़बर माई गेर मटाईंदी, पर मूंखे वीचारा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। इन माई सुहागण जा कहिड़ा बकरियुनि जा धण बीठा जेके मां चारण वञा। वैसे ॾाढो ॻाल्हि त ॿुध, तो हा कई त बि मोचड़ा खाधई, जे न कई त बि मोचड़ा खाधई। हाणे इहो सोच जेकॾहिं टियों दफ़ो न तोखे मिली त पोइ छा चवंदीअ? अड़े निभागा कुझु बि चवां, माई खे मूंखे पादर हणां सो पई हणंदी। हाणे ॾिसी छा थो, हल त हलूं, ॻाल्हि न कजांइ कंहिंसां। कंहिंजी अदी? हा तूं चलती मूंसां मिटी थो गंढे पियो, अदी चई। मां त मिट्री कोन थो गंढिया, पर तो कहिड़ो नओं ड्रामो शुरू कयो आहे? पोइ त असां बाबे खे जवाब नथा ॾेई सघूं। जेकॾहिं तव्हांखे जवाब ॾियणो आहे न त बाबे खे जवाब ॾियो, मूंसां ऐं मीरीअ सां बाबो। मुआ वरी तूं? मुंहिंजो मक़सदु आहे त बाबे मीरज़ादीअ सां ऐं मूंसां वाइदो कयो आहे त सोन जो सॼो देगड़ो असांखे ॾींदो। मुंहिंजा साईं अची विया, मुंहिंजा साईं। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। कीअं साईं, भली भली करे आयो। तव्हां असां ग़रीबनि जे कखनि ते आयो, तव्हांजा इहे वॾा वॾा। अहिड़ी ॻाल्हि न आहे माई, तव्हां ख़ुलूस दिलि सां दावत ॾिनी हुई। 32 दिलनि सां दावत ॾिनीसीं साईं, 32 दिलनि सां। अम्मा जल्दी कर, महिमान लाइ मानी खणी अच। हा मां मानी तयार आहे, बसि इजो खणी थी अचां। वेहो साईं, वेहो वेहो। साईं मूं ख़बर ॿुधी आहे त तव्हां हिते फैक्ट्री था खोलणु चाहियो? तव्हां सही ॿुधो आहे। न बाना तूं तकलीफ़ न कर, मां पंहिंजनि हथनि सां तव्हांखे खणी थी ॾियां। तव्हां तकलीफ़ न कयो। तकलीफ़ छाजी हिन में साईं?
सदते ऐं न पड़ा देते कौन पुजूं था कंहिंजे सदते ऐं न पड़ा देते रुली आए पुले ते सजो लड्डो पा देते दादा तुंहिंजो सामान तयार आहे उते त हलूं हा चांहि पी वठां त पोइ हलूं बाबा काॾे तयारी आहे न ॿुधाइण न करणो सिरल ही मोह काॾे थो वञे अरे काॾे न काॾे मूं त कंदुसि न पर छो बाबा बाबा जंहिं घर में इज़त न हुजे औलाद चे में न हुजे उन घर में रहण जो कहिड़ो फ़ाइदो चाचा यादि अथई जॾहिं तूं हिते रहंदे हुए मां तोखे धिका ॾेई कढंदी हुअसि हाँ त बि तूं फिरे फिरे मोटी ईंदे हैं हाणे वरी जॾहिं तुंहिंजी लख इज़त कयूं था त वरी हितां वञण लाइ तयारी पियो करी मां वेंदुसि न रहंदुसि हिते हाणे हिन घर में मुंहिंजो लाच ईंदो ॾाॾा अल्लाह साईं तोखे वॾी हयाती ॾींदो अहिड़ियूं ॻाल्हियूं छो पियो करी जंहिंजी औलाद नाफ़रमान हुजे उहो हयाती जूं कहिड़ियूं दुआऊं घुरंदो उहो त मौत जूं दुआऊं घुरंदो न मां हल पुट अरे मामा के छॾे चओ त दादा त हलूं अब्बा हिकिड़ी ॻाल्हि ॿुध असां जो औलाद असां नाफ़रमान हूं पर तो औलाद सां कहिड़ी चङाई कई आहे हाँ औलाद वटे थी पिनंदी ऐं तूं दौलत जे मथां नांग वांगुरु फणे खयो वेठो आहे हिन घर में का बि मिल्कियत कान्हे का हाणे मिल्कियत करणु छॾे ॾियो पर थियो मूंखां बाबा छो तो बच्चन खे रड़ाए खुदा जे वास्ते पंहिंजे जीअरे असांखे यतीम करे न वञे पए हाणे मां हिन घर में हिकु मिंट बि रहणु नथो चाहियां बाबा तकर न कर मां बाहूं थो वधाए असांखे रुगो 2 ॾींहंनि जी मोहलत ॾे बसि अरे तुंहिंजी माईअ जो को बि इरादो कोन्हे त बाबा खे सोचण जी मोहलत छो जॾहिं शेरल चए थो त 2 ॾींहंनि जी मोहलत ॾे सोचण लाइ पोइ चाचा तूं उठ ते छो चढ़े वेठो आहे जेकॾहिं चओ था न त पोइ 2 ॾींहंनि जी मोहलत अथव रहीम ऐं शहज़ादीअ जो रिश्तो पको जेकॾहिं न थियो त पोइ तव्हां मूंखे हिते न ॾिसंदो ऐं थोरा तूं करे ॾंद थो पटे कहिड़ी मंगणी थियल आहे प्लेटूं ऐं प्याला खपाइण वारो पीओ मुड़साला पीओ इहो छा खयूं अथई प्यालो खयो त मधी प्यालो अदी ई तू छा कयो केड़ी मसा दुश्मनी पे निभाई अदी कंहिंजी अदी हाँ तू चलती मूंसां मिट्री थो गंढे पियो अदी चई मां त मिट्री कोन थो गंढिया पर तो केड़ो नओं ड्रामो शुरू कयो आ वो ड्रामा तहां कंदा आहियो असां न वॾो आयो आहे मूंखे ड्रामायण चवण अदी चवण पर जी मामा ने खबर तो सा खेर ताए जिथे दिसू ते रखियो ही बायो माने रहड़े वतो अबो रिछा अम्मा किथे आमा हेडे वईया पर बुधा दी के थियो छा है अम्मा जो दिमाग कम करण छदे वियो आ सुबुह खा वठी अम्मा जे पोया उस्मा गोलींदो थो वतास वो वारो कर रोकीस किथे पाकिस्तान जी सरहद पे क्रास न करे वने दिसा तो बस अम्मा के दिसा तो अद्दी सच्ची पची चिड़ी थी वई हां लोक खिलंदो शाम जो दी दे वञा कर लो पुराने यारो तीन डब्बे यारो मार खा मूंखे सॼी ख़बर आहे मेरी त पोड़े जा कन तो भरिया आहिनि तॾहिं त पोड़ो ज़िद करे बीठो आहे त शहज़ादी ऐं रहीम जी शादी करायो पोड़े खे मूं नाहे चयो माकोड़ी इहो माकोड़ी कंहिंखे थी चवीं छो तूं जेकॾहिं मूंखे मीरी चई सघें थी मां तोखे माकोड़ी नथी चई सघां अदार बाबा हिकु थी वई मीरी ऐं ॿी थी वई माकोड़ी हाणे असां बि हिक ॿिए खे पाण छा सॾियूं प्यार में तूं शेरू मां अरबू हा पोइ बि सही इन्हनि खां कुझु नाला असांजा सुठा रहंदा तूं घणो सियाणो न थी हिननि खे सम्झाए त पोड़े खे जवाबु ॾियनि
पोइ इहो पड़ो ज़िद तां लांदो। ॿुध यार बाब माकोड़ी तूं बि वरी माकोड़ी था चईं? न न ईअं वात में क्यों मां छो चयोसि? हाणे माकोड़ी नालो पक्को थी वेई। ॾिस मेरी ॾिस घणी दाना न थी मां घणो वक़्तु हिन घर में तोखे बर्दाश्त नथी करे सघां। तुंहिंजो मुंहुं ॾिसण जो मूंखे शौक़ु कान्हे को, बसि मिल्कियत जो अधु मिले त असां हितां निकिरण जी कयूं। पोइ तूं ऐं अरबाब बाबा खे वञी सम्झायो त असां रहीम जी शादी नथा करणु चाहियूं ऐं असां बि इहो ई जवाबु ॾेई छॾियो आहे। बसि पोइ बाबा ज़िद खोलांदो। ओ अदा असां बाबे खे जवाब नथा ॾेई सघूं। जेकॾहिं तव्हांखे जवाबु ॾियणो आहे न त बाबे खे जवाबु ॾियो। मूंसां ऐं मीरीअ सां बाबो मुआ वरी तूं? मुंहिंजो मक़सदु आहे त बाबे मीरज़ादीअ सां ऐं मूंसां वाइदो कयो आहे त सोन जो सॼो देगड़ो असांखे ॾींदो। अचु मीरी अचु त हलूं। अचु त हलूं अचु। माकोड़ी मामा मन मतिलबु आहे त जेकॾहिं तुंहिंजो इहो ज़िद रहियो न त बाबा सॼी मिल्कत हिननि जे हवाले करे छॾींदो ऐं असां हथ मलींदा हिते रहिजी वेंदासीं। कुझु ख़्यालु करे पंहिंजी ज़िद खे छॾे। कुझु बि हुजे न पर इहो माकोड़ी चई न घुटो ॾिसा आकड़ंदी सां। बाबा तव्हां निकिरियो मां छो चवंदुसि माकोड़ी। अम्मा जी अॼु अखि ख़राब थी लॻे। वेझो वियो बास त पातर हणी नूर विञाए छॾी। अबा बोलू तू हिते कीअं? अम्मा इहो ई त मां तोखां पुछण वारो हा। तू घर छॾे हिते कीअं आई ही? पैसा अबा पैसा 5 लाख पैसा। जल्दी अचो जल्दी अचो। अम्मा पहिरियां इहो ॿुधा त तो पैसा रखिया किथे आहिनि? रखण खे छॾे इहो मूंखे ॿुधाए त सभु पोयों ख़ैरु लॻो पियो आहे न। इहो पलण काथे आहे? उहा पाड़े में तोखे ॻोल्हण लाइ वई आहे। छो ॻोल्हण जे लाइ वई आहे? अम्मा तोखे वेसर जो दौरो पवंदो आहे इन जे करे तूं सुबुह खां वठी घरां निकितल हुईं। उहा पा मार पैसे ने चोर हयूं हो डंडो मथे में इन करे थोरो इहो वेसर जो थी वियो आहे। पर हाणे मूंखे सभु कुझु यादि आहे। हल त हलूं। अम्मा पैसा त चोर न आहिनि खणी विया न। अबा पैसा हथी का आहिनि। अचो अचो त हलूं। हलो हलो जल्दी कर अचो। अदा अम्मा मिली वई? अदी अम्मा मिली बि वई ऐं साही बि थी वई त हेॾो ॾिसो। ये चोरी केरा? तू केरा डडा? अम्मा मां यादि कर हाणे त तूं सही वरी तोखे छा छो? हाणे मराई वाह डडा क्या माना चो? हाँ ना छोकरी छोकरी घरल बराबा माण्हू अचनि था अजाए तोखे ॾिसंदा। हा हा घर हलूं त माण्हू बेदीदा न्याणियुनि में अखियूं था विझनि। हलो हलो हेॾे हेॾे अम्मा हेॾे काॾे। कंहिंजी अम्मा? छोकिरी 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 ग़लती थी वई। छोकिरी हलिया वठी हलां। हा छोकिरी हल हल हल। न न तूं अदी थी सघे थी अम्मा न। छो छो नथी थी सघां अम्मा? तूं एतिरी वॾी थोरी आहीं असां जेतिरी आहीं। जेकॾहिं तोखे अम्मा अम्मा चयोसीं न ये माण्हू असां ते खिलूं कंदा। हिकिड़ो बात एहसान कर बुतार खाली मूंखे कार्ड मुंहिंजा कागज़ खणी ॾे। यार ॻोठ वञिणो आहे वॾी सिक लॻी आहे मूंखे। मता पहलवान ने कार्ड खणा ॾिनो अथई। हिन कार्ड मिली वियो त ॿीहर हेॾा मोही कोन कंदई। हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे सम्झायां? हाँ समझाए समझाए। तव्हांजो पीउ आहे न? हाँ आहे छा हूंदो इहो ई हूंदो। पर तव्हांजी अम्मा न आहे। अम्मा वीचारी त मरी वई आहे। पर मां जॾहिं तव्हांजे पीउ सां शादी कंदसि न तव्हांजी अम्मा बणिजी वेंदसि। न न तूं अदी थी सघे थी अम्मा न। छो छो नथी थी सघां अम्मा? तूं एतिरी वॾी थोरी आहीं असां जेतिरी आहीं। जेकॾहिं तोखे अम्मा अम्मा चयोसीं न ये माण्हू असां ते खिलूं कंदा। सभु माण्हू ईअं चवंदा ॾिसो भोतार जा पुट केॾा बेवकूफ़ आहिनि पाण जेतिरी छोकिरीअ खे अम्मा था सॾनि। तूं सम्झण जी कोशिशि कर माण्हू असांखे बेवकूफ़ चवंदा। अरे रे तव्हां जा पाण खे सियाणो सम्झंदा आहियो जो माण्हू तव्हांखे बेवकूफ़ सम्झंदा? हा छो असां खां वधीक को सियाणो आहे छा? हाँ ॾेखार।
ॾिस बाबा बि जॾहिं फ़ैसिलो कंदो आहे न त असां ॿिन्हिनि खे विच में विहारींदो आहे। के फ़ैसिला त अहिड़ा हूंदा अथई जो बाबा बि मुंझी पवंदो आहे, पोइ असांखे विहारींदो आहे ऐं असां हुनखे वरी मुंझी पवण खां पोइ सलाह ॾींदा आहियूं। मतां ईअं सम्झे हिते खोड़ फ़ैसिला असांजा थियल आहिनि। जिन जा फ़ैसिला न तव्हां कया हूंदा उहे अञा ताईं लोड़ींदा हूंदा। हा तूं बिल्कुलु सही थी चए, असांजा फ़ैसिला अहिड़ा ई सख़्तु हूंदा आहिनि। ऐं हिन वक़्तु बि असांजो इहो ई फ़ैसिलो अथई त शादी कंदासीं त असां बाबा सां गॾु कंदासीं, न त बाबा जी शादी बि न थियणु ॾींदासीं। काश जेकॾहिं तव्हां मुंहिंजा पुट हुजो हा। हुजऊं हा त पोइ छा थिए? पोइ मां तव्हांखे अहिड़ो त सुधारे छॾियां हा जो कॾहिं बि पंहिंजे पीउ सां अहिड़ा नखरा न कयो हा। पर छा एॾा मां थींदी वॾी ख़तरनाक मां बाबा, वॾी खौफनाक मां। ऐं अलबुदर बाबा मूंखे कुछ पैसा करे न, मूंखे सख्त जरूरत है। उस्ताद गुलू हिन वक्त मां वटि रुपयो भी कोने जो ज़हर वठी खावां। मां पाण निकतो आया पट सट ते। तो वटि हुजन या न हुजन तोखे पैसा ॾियणा पवंदा। मूंखे अम्मा खे डॉक्टर ॾे खणी वञणो आहे शहर। ओ अदा इहा ॻाल्हि त तो वारी सही आहे त तूं माउ खे ॾेखारण वेंदे, पर मां वटि पैसा आहिनि ई कोन त छा कयां? जेकॾहिं तो वटि पैसा न आहिनि न त माईअ जो सोन खपाए मूंखे पैसा ॾे। अरे सफ़ा को बेवकूफ़ आहीं, इहो चई छा थो? सवाली त तोखां कोन थो घुरां न, पंहिंजो कर्ज़ थो घुराए। जेकॾहिं मां ॾियणु ॼाणा थो न त वठणु बि ॼाणा थो। मञा थो त तुंहिंजा 2-3 हज़ार मूं ॾे। हा 2-3 हज़ार छा थियो अथई? घटि में घटि 20-25 हज़ार वरिता अथई मूंखां, लिखियल आहिनि मूं वटि। 20-25 हज़ार यार तो पूरी ज़िंदगी में एतिरा पैसा कमाया आहिनि जो मूंखे ॾींदे? अरे बाबा हाणे ॻाल्हि ॿुध, मां ॾाढो किनो माण्हू आहियां, तोसां मां सुठो थो ॻाल्हायां, वरी तूं पंहिंजी मोतबिरी थो हलाई। हाणे जेकॾहिं इज़त सां पैसा ॾींदे न त ठीकु आहे, न त अहिड़ा पादर हणंदो साईंदो। अरे तूं मूंखे पादर हणंदे? तोखे नथो चवां त वञे थो टड़ो थींदो। भी त तोखे ॾिसां। ॻाल्हि ॿुध, कन खोले ॻाल्हि ॿुधी छॾ बाबा। जेकॾहिं सुभाणे के सिज में 25 हज़ार न ॾिनई न त असां वॾा बेइज़्ता माण्हू कजी इज़त लाइ हिन में देरी न कंदा हूं। हल 25 हज़ार लिखी छॾिया अथसि निभागो। हाणे जेकॾहिं 2-3 हज़ार पट सट करे नथो हणांसि बूथ में त वॾो बेइज़्तो माण्हू आहे, कंदो अचे दर ते पुछड़ो। गुलबानो खे गुलाब जो तोहफ़ो ॾियण जी महिरबानी। मूंखे पूरो यकीन हुयो त तूं हिकु ॾींहुं मुंहिंजो प्यार सुञाणे मूंखे गुलाब जो तोहफ़ो ज़रूरु ॾींदे। करीम अॼु मां ॾाढी ख़ुशि आहियां, पर तोखे छा थियो आहे? तुंहिंजो मुंहुं छो सुॼियल आहे? इहो गुलनि जो तोहफ़ो ॾिसी बरसाती ॾेॾरी वांगुरु ठेंग टपा न ॾे, नथी एॾो ख़ुशि। इहो तोहफ़ो तो लाइ न आहे। मूं लाइ न आहे, बाक़ी कंहिंजे लाइ आहे? साहब अकरम मोकिलियो आहे तुंहिंजी मां लाइ। जी जी जी। इहो छा पई करीं गुलबानो? नौकरी मां कढाईंदीअ छा? साहब जो तोहफ़ो मुंहिंजी मां जे लाइ खणी आए, तोखे ज़रे जो बि शर्म न आयो? ॿुॾी मरण जो मक़ाम हुयो गुलबानो, ॿुॾी मरण जो। जॾहिं साहब मूंखे तोहफ़ो ॾींदे चयो त मुंहिंजी मिठी ताईं पहुचाए अच। जे तोहफ़ो न पहुतो त तुंहिंजी मूं वटि का बि जाह न आहे। हाणे बीठो छाजे लाइ आहियां? वञी करे मूंखे तोहफ़ो ॾेई आ। मूंखे शर्म थो थिए गुलबानो, मूंखे शर्म थो थिए त मां पंहिंजी थियण वारी ससु खे उनजे आशिक़ जो ॾिनल तोहफ़ो ॾेई अचां। छा मूं लाइ ॿुॾी मरण जो मक़ाम न हूंदो? जॾहिं मूंखे तोहफ़ो न ॾेई सघंदे त पोइ छो खणी आयो आहियां? न खणी अचां हा त नौकरी खां जवाबु मिले हा, ऐं खणी इन लाइ आयो आहियां त मूंखे पूरी पक हुई त तूं हीउ तोहफ़ो माणे ताईं ज़रूरु पुॼाईंदीअ। न मां पंहिंजी अम्मा खे उनजे आशिक़ जो तोहफ़ो नथी ॾेई सघां। गुलबानो महिरबानी करे मुंहिंजी नौकरी बचा, बाक़ी आउं तोसां वाइदो थो कयां, सुभाणे इन खां बि वधीक बहितरीनु तोहफ़ो वठी तोखे तुंहिंजे घर ॾेई वेंदुसि। पको वाइदो? पको वाइदो मुंहिंजी जलफरी। ठीकु आहे, हाणे घणो वणाए न, हेॾे ॾे। मूं त तोखे पहिरियां ई चयो त साहब जी दावत न कर, माणे जी नियत ख़राबु आहे, तो मूं ते एतबार ई न कयो। यार ॾिस 2 लख तोखे ॾेई छॾियनि, बाक़ी तुंहिंजो 50 हज़ार। 50 हज़ार कॾहिं ॾींदे? अंजाम हाणे पको ॾे,
छो त मूं बि पटसट करे माई सुहागण खे ॾिना आहिनि जिन जिन खां वरिता अथमि न उन्हनि खे ॾियणा आहिनि ऐं तूं अंजाम पको ॾे त उन्हनि खे ॾियां। हाणे 2 महीना तोखे सब्र करणी पवंदी। हिकिड़ो भाउ ते एहसान कर, भुतार खां हली मूंखे कार्ड ऐं मुंहिंजा कागज़ खणी ॾे। यार ॻोठ वञिणो आहे, वॾी सिक लॻी आहे मूंखे। मता पहलवान ने कार्ड खणा ॾिनो अथई, हिन कार्ड मिली वियो त ॿीहर हेॾा मोही कोन कंदई। यार कमाल थो करी, तव्हांजा मूं सिर्फ़ु 50,000 रहियल आहिनि, मुंहिंजा हिते माण्हुनि ॾे लखे रुपया रहियल आहिनि। उहा छॾे ऐं भॼी वेंदुसि। लाला तूं भॼी त कोन वेंदे, पर ॻाल्हि सिधी आहे, जेसि ताईं पूरा पैसा न ॾींदे न एसि ताईं तोखे कार्ड ऐं कागज़ कोन मिलंदा। यार हेतिरो बि मूं वटां एतबार कोन्हे तुंहिंजी। पुट पैसनि जे मामले में त आउं पंहिंजे भाउ ते बि एतबार कोन कंदो आहियां। वो खरा ख़राब, तूं त को वॾो ज़ालिम आहीं, इन करे त तो ते चटी लॻे थी। बाक़ी तो मथां चटियूं न आहिनि लॻियूं। ठीकु आहे त पोइ 50,000 ॾींदुसि, पर 5 सिरूं ज़रूरु पटींदुसि। भली सिरूं पटरा, इन सिरूं पटाइण जा 3000 वठंदई ऐं इहे सिरूं तुंहिंजूं 10,000 में बि केरु कोन वठंदई। इहे सिरूं ख़ुदा करण विराए ज़रूरु छॾींदी, पर तो वटां पटींदी ज़रूरु। कुझु बि थिए तुंहिंजो घर पठो करणो आहे। बचल मां वञा थो अधी खे ॾिसण, मतां राति न अचां, जे आयुसि त पोइ देरि सां ईंदुसि। जेकॾहिं मां आयुसि त पोइ मां मानी खाई ईंदुसि। मुंहिंजो आसरो न कजां, तूं ओड़े पाड़े मां पिनी पंहिंजो पेट गुज़र करे छॾिजां। बाबा जितां तूं मानी खाई उतां मुंहिंजे लाइ खणी अचिजां। जे मां राति न अचां, अधी जी घणी तबियत ख़राब हुजे, पोइ छा थियो आहे पुफी खे बाबा? छोरो गुलू चवे थो त अधी चरी थी वई आहे, आउं बि चवां थो अलाह करे चरी थिए। असांजी जान छुटी पवंदी, न त रोज़ रोज़ भई ज़लील कंदी। बाबा जेकॾहिं पुफी सियाणी आहे त अञा तोसां घटि ताती थींदी, पर जे चरी थी वई पुफी जा हथ तुंहिंजे वारनि में हूंदा। तुंहिंजी पुफी जा हथ मुंहिंजे वारनि में त आहिनि, पर तुंहिंजा हथ मुंहिंजी निड़ी में आहिनि, निड़ी में। बाबा तूं बि सॼी उमिरि कमायो आहे, कहिड़ियूं बिल्डिंगूं ठारायूं अथई, इहो सखणो पेट पालियो अथई। मां बि कमाया कोन थो, तॾहिं बि पंहिंजो पेट पालियूंदो अचां। पाण त कोन थो कमाई, रहंदो मुंहिंजे पेट मां गिरह कढी खाई थो। बाबा जॾहिं तूं मरी वेंदे तॾहिं बि मां पंहिंजो पेट पाले वेंदुसि, पर तुंहिंजे मरण खां पोइ हिकु फ़ाइदो ज़रूरु थींदो। इन तुंहिंजी थुक लानत मां मुंहिंजी जान ई छुटी पवंदी। अच्छो अथई म दुआऊं पियो घुरी त बाबो मरे त मां आज़ादु थियां। लो किचरो वञी ॿाहिरि उछले अचु। हा दा हा उछले थी अचां। अधी हेॾे 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 आ, मूंखे अलाए छा थी वियो आहे। छा थियो दा? छा थियो? मुंहिंजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो छा आहे? छा थियो अम्मा? छा थियो? अरे किशोरी परे थियो मूंखां। मां कंहिंजी माउ न आहियां, मां कंहिंजी माउ। अदा अम्मा के हल त दरगाह ते वठी हलो या काथों पैसा हथ कर त के चंगे डॉक्टर के ॾेखारियूंसीं। अदी पैसा त आहिनि ई कोन, बाक़ी जेके 5 लख पहलवान ॾिना न इहे जे मिली पवनि त। कहीं चो 5 लख किथे? मूंखे ॾियो मूंखे ॾियो मूंखे 5 लख ॾियो। अम्मा माणे मरई छोरी, मरी वई माणे। मूंखे अम्मा न चओ मूंखे अम्मा। मां छोकिरी आहियां मां छोकिरी आहियां। यादि कर अम्मा, यादि कर, थोरो यादि कर। तोखे झलियो अथमि न, मूंखे अम्मा न चओ तो कर मूंखे अम्मा, न चओ मूंखे अम्मा मूंखे न चओ। अम्मा कोन थो चवां, छोकिरी यादि कर, थोरो यादि कर। हा खड्ड ते यादि आयो, घर जे कुंड में खड्ड अथव, उन में पूरियल। अदा सम्झां थी त के खड्ड में पैसा पूरिया अथई। खड्ड में वारो कर अदी, वारो कर, खड्ड में पूरियल।
हद त किथे खोटियल ई न आहे। अदा अम्मा जो दिमाग सही कोन तो कम करे, असां अजायो वतऊं ता ॻोल्हींदा। छोरी यो अम्मा कंहिंखे थी चए? तोखे ना है छोकरी, तोखे ना है। मां जी अम्मा बी आ, मां उनखे थी चवां। ओ सही आ, मूंखे फुल में भी अम्मा न चइजांइ, न चइजांइ। मां अञा 16 सालनि जी छोकिरी आहियां। शायद अम्मा वरी कुंवार बणजण जे चक्कर में हाल आहे छा थी।